से ॿुधाइण थो चाहे ये जेके आवाजी फुरमार लुट कान हलंदी। जो मुसलसल पंजों इतिजाजी रैली है सिंधु ते जेके कैनाल ठही रहा उन के सिंधी कौम अक्सर राय से रद्द करे चुकी है। वफाक जो इन हट धर्मी ते कायम है कि ये कैनाल जेके पाकिस्तान के ग्रीन कंदा सही पाकिस्तान के ग्रीन कन सिंध के बंजर कंदा। असां इन मनसूबन के इन इतिजाज के ज़रिए असां हुकूमत ताईं मैसेज पुॼाइण था चाहियूं कि असां सिंधी कौम इन्हनि के कते क़बूल कान कंदासीं। ही कैनाल इंटरनेशनली कानून की भंजगड़ी है। तव्हां एक रवायत विझी रहा हो कि तव्हां लोअर रिप्रेजेंटेशन का बगैर पुछे तव्हां मथे कैनाल ठाहे रहा हो। सुभाणे इहा ही कार तव्हांजा पाड़ोसी मुल्क कंदा इंडिया चाइना। तव्हां ये मिसालूं ना विझो कि सुभाणे तव्हांखे इन्हनि में जेको लोड़नो पए। तो मेहरबानी करे असांखे पंहिंजो हमवतन समझी असांखे पाकिस्तानी समझी असां ते इहो एहसान करो कि कैनाल जेके आहिनि इहे रद्द करो। तव्हांखे अगर जे पाकिस्तान के ग्रीन करणो है तो उनजा समय मनसूबा पिया आहिनि अहिड़ा। जीअं असांजा सिंधवासी ही जो अॼु प्रोग्राम असां हिते कयो आहे ही जो एहतजाज कयो आहे सिंधु दरिया ते 6 कैनाल कढण जे ख़िलाफ़ कयो आहे असां सभु दोस्त हिते पूरी सिंध जगह सरापा एहतजाज आहे इन जे लाइ त असांजो पाणी खसियो वञे पियो पाणी असांजो न पर असांजो जीअण खसियो पियो वञे असांजी सिंध खसियो पई वञे जो पंजाब जो असां ते दादागिरी पंजाब जो असांजो पाणी रोके थो पंजाब जो कैनाल कढे थो इहो जेको असांखे नामंज़ूर आहे इन्हनि कैनालनि खे बंदि कयो वञे असांजी सिंध न सुकाई वञे असांखे पाणी ॾिनो वञे असांजो जियापो पाणी आहे असां पुरज़ोर अपील था करियूं वसवारनि खे त असांजा सिंधु दरिया ते दाड़ा हणणु बंदि करियो असांजी सिंध खे आबाद साई रखो।